हिन लेक्चर में असीं 10वीं क्लास जी 10.4 जे बारे में सिखंदासीं। 10.4 जो पहिरियों सम आहे 3/12 होल पावर 6। हिन खे असीं 3/4 खे शार्ट भी करे सघूं, 3/12 खे शार्ट भी करे सघूं था। ॿिन्ही ते टेबल लॻे थी, 3 ते ऐं 12 ते। 3 1 जा 3, 3 4 जा 12, हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 4 दफ़ो थी वेंदो 1/4 होल पावर 6। ही 6 पावर हिन 1 ते बि अची वेंदो, 6 पावर 4 ते बि अची वेंदो, 1 पावर 6/4 पावर 6। ही बराबर थी वेंदो 1 जे। 4 जो 6 पावर फाइंड कंदासीं, 4 × 4 × 4 × 4, त आंसर थींदो 4096। यानी 6 दफ़ा असां मल्टीप्लाई कंदासीं, 4 × 4 × 4 × 4। हिन जो सॼे जो आंसर थींदो 4096, 4096। सॉल्यूशन प्रॉब्लम नंबर 2। 5 पावर ही शार्ट नथा थियनि, 5 पावर 12 ते बि अची वेंदो, 5 पावर 5 ते बि अची वेंदो, -12 पावर 5/5 पावर 5। जॾहिं बि ऑड पावर हूंदो आहे त ही माइनस सेम रहंदी आहे, -12 पावर 5/5 पावर 5 आंसर। क्वेश्चन नंबर 3। ए जे बि मथां पावर अची वेंदो 6, बी जे बि मथां 6 पावर अची वेंदो, a पावर 6 डिवाइड बाय b पावर 6। आंसर थींदो a पावर 6/b पावर 6। क्वेश्चन नंबर 4। हिते पावर नेगेटिव आहे। जॾहिं बि पावर नेगेटिव हूंदो आहे त डिनोमिनेटर न्यूमरेटर थींदो आहे, न्यूमरेटर डिनोमिनेटर थींदो आहे। पावर नेगेटिव आहे, नेगेटिव पावर रखी बि सघूं था, पर असीं हिननि खे पहिरियों ई सॉल्व बि करे सघूं था। नेगेटिव पावर आहे, नेगेटिव खे पॉज़िटिव में चेंज करण लाइ हिन खे असीं इनवर्स कंदासीं। न्यूमरेटर डिनोमिनेटर थींदो, डिनोमिनेटर न्यूमरेटर थींदो। रीज़न कहिड़ो आहे? रीज़न पहिरियां ॾिसूं, L/m होल पावर -1 × 3। 3 खे -1 सां कंदासीं मल्टीप्लाई, साॻियो ई -3 थी वेंदो पावर। इनवर्स माना उपतड़, डिनोमिनेटर न्यूमरेटर थींदो, न्यूमरेटर डिनोमिनेटर, m/L होल पावर 3। 3 हिन ते बि पावर ईंदो, 3m ते बि, L ते बि पावर अची वेंदो। तंहिंजे करे असीं डायरेक्ट बि करे सघूं था, जॾहिं बि नेगेटिव पावर हुजे त इन खे इनवर्स करे छॾियूं, पोइ डायरेक्ट पावर पुट कयूं। ही मेथड बि आहे, या डायरेक्ट बि करे सघूं था। क्वेश्चन नंबर 5 में बि ईअं ई आहे, सेम आहे। नेगेटिव पावर आहे, नेगेटिव पावर पॉज़िटिव थींदो ऐं हिन खे असीं इनवर्स करे छॾींदासीं, 3CD/8a²b होल स्क्वायर। नेगेटिव पावर पॉज़िटिव थी वियो, हिन खे असीं इनवर्स करे छॾियोसीं। स्क्वायर हाणे 3 जे मथां बि, c जे मथां बि, d जे मथां बि, 8 जे मथां बि, a² जे मथां बि, b² जे मथां, 3² c² d²/8² a² होल स्क्वायर b²। हाणे हिन जो आंसर थी वेंदो 9 c²d²/64 a⁴ b²। ही थी वियो आंसर। क्वेश्चन नंबर 7। होल स्क्वायर ऑन ऑल these terms, all these numbers, -3² x³ सभिनी ते पावर थी वेंदो, साॻियो ई, छो त होल पावर आहे, सभिनी मथां पावर आहे। 2² u² 3u² 9 x⁴
वाई फोर्थ स्क्वायर 6 2 3 जा 6 पावर जे मथां पावर मल्टीप्लाई थींदो आहे अपान ॿिनि जो स्क्वायर 4 4 यू स्क्वायर टी स्क्वायर। प्रॉब्लम नंबर 7 6 पावर सभिनी जे मथां अची वेंदो 2 पावर 6 ए स्क्वायर पावर 6 सी फोर्थ पावर 6 अपान 3 पावर 6 एल स्क्वायर पावर 6 वी पावर 6 डब्ल्यू क्यूब पावर 6 सभिनी जे मथां ई 6 पावर ॾिनोसीं ॿिनि जो 6 पावर लऊं त थींदो 64 मीन्स 2 इंटू 2 6 टाइम 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 3 4 5 6 ही थींदो 2 2 ज़ा 4 4 2 ज़ा 8 8 2 ज़ा 16 16 2 ज़ा 32 32 ज़ा 64 64 ए पावर 6 2 ज़ा 12 ए जे मथां 12 पावर सी पावर 6 4 ज़ा 24 अपान 3 जो 6 पावर 3 जो 6 पावर थी वेंदो 3 इंटू 3 इंटू 3 क्यूब 27 हे बि 3 क्यूब 27 27 ते खे 27 सां मल्टीप्लाई कंदासीं 729 729 एल 6 2 ज़ा 12 बी वी पावर 6 डब्ल्यू पावर 6 3 ज़ा 6 3 6 ज़ा 18 डब्ल्यू पावर 18 टिनि खे ऐं छहनि खे मल्टीप्लाई कंदा 18 थींदो सॉल्यूशन। क्वेश्चन नंबर 8 हिन में बि सभिनी जो स्क्वायर कंदा वेंदासीं 17 स्क्वायर बी पावर 7 स्क्वायर सी फिफ्थ स्क्वायर अपान 7 स्क्वायर एक्स क्यूब स्क्वायर वाई स्क्वायर स्क्वायर ही थींदो 289 बी पावर 14 सी पावर 10 अपान 49 एक्स 6 वाई फोर्थ। क्वेश्चन नंबर 9 सॉल्यूशन ही शार्ट थियनि था ॿई 18 ऐं 6 टेबल लॻे ॿिन्हिनि ते 6 टेबल लॻे थी पहिरियां हिन खे शार्ट कंदासीं 6 टेबल 3 टाइम्स एक्स फोर्थ वाई क्यूब जेड स्क्वायर अपान हिते 6 टेबल 1 टाइम लॻी तंहिंखे 1 न लिखिजे बि ॻाल्हि साॻी आहे 1 अंडरस्टूड हूंदो आहे होल क्यूब। हाणे पावर सभिनी ते डिस्ट्रीब्यूट कंदासीं 3 पावर 3 क्यूब एक्स फोर्थ पावर क्यूब वाई स्क्वायर वाई क्यूब पावर क्यूब जेड स्क्वायर पावर क्यूब अपान ए क्यूब बी स्क्वायर क्यूब सी फिफ्थ क्यूब 27 3 क्यूब 27 एक से मथा 4 पावर आहे 4 के 3 सां मल्टीप्लाई कंदासीं 12 पावर वाई पावर क्यूब आहे क्यूब के 3 सां मल्टीप्लाई कंदासीं वाई पावर 9 जेड जो स्क्वायर आहे स्क्वायर के 3 सां मल्टीप्लाई कंदासीं जेड पावर 6 अपान ए क्यूब बी स्क्वायर आहे स्क्वायर के 3 सां मल्टीप्लाई कंदासीं बी 6 सी फिफ्थ पावर आहे 5 के 3 सां मल्टीप्लाई कंदासीं सी पावर 15 ईंदो आंसर। क्वेश्चन नंबर 10 में ही भी शार्ट थिए थो एक्स वारा भी शार्ट थियनि था वाई वारा भी इन्हनि खे पहिरियां शार्ट करे पोइ होल स्क्वायर कंदासीं हिन ते 5 जी टेबल माइनस इंटू माइनस पहिरियां लिखूं दर्जो पोइ शार्ट था कयूं एक्स पावर 10 वाई पावर 8 माइनस 5 एक्स क्यूब वाई स्क्वायर होल पावर स्क्वायर 5 जी 5 ते माइनस इंटू माइनस प्लस 5 इंटू 5 5 6 are 30 6 टाइम एक्स क्यू एक्स पावर 10 10 मां 3 सब्ट्रैक्ट कंदासीं
वाई पावर 8 मां वाई पावर 8 मां ही 2 सब्ट्रैक्ट कंदासीं होल स्क्वायर ये थींदो 6x पावर 7 10 मां 3 वियो 7 बचो 8 मां 2 वियो 6 बचो होल स्क्वायर। हाणे स्क्वायर सभिनी ते ॾींदासीं 6 स्क्वायर x 7th पावर स्क्वायर y 6th स्क्वायर 36 x पावर 14 y पावर 12। दिस इज आंसर। क्वेश्चन नंबर 11। क्वेश्चन नंबर 11 शॉर्ट नथो थिए इनखे डायरेक्ट पावर पुट कंदासीं पर ही नेगेटिव पावर आहे। नेगेटिव पावर खे असीं पॉजिटिव कंदासीं यानी हिनखे इनवर्स कंदासीं। ये थी वेंदो सॉल्यूशन एक्स वाई ज़ेड मथे ईंदो ऐं हीअ हेठि अची वेंदो ही पॉजिटिव थी वेंदो पोइ एक्स वाई ज़ेड अपान 3a³ b स्क्वायर c पावर 6 होल पावर 5 पावर हाणे सभिनी ते ॾींदासीं x पावर 5 y पावर 5 z पावर 5 अपान 3 पावर 5 a³ पावर 5 c 6 पावर 5। आंसर मिलंदो x 5th y 5th z 5th अपान 3 और 5 पावर फाइंड कंदासीं 3 × 3 × 3 × 3 × 3 3 3 9 9 3 27 27 3 81 81 × 3 दैट्स 243 243 a पावर 15 5 3 पावर ऐं 5 पावर ॿई मल्टीप्लाई कंदासीं 50 पावर थी वेंदो c पावर 6 ऐं 5 त थींदो c पावर 30। आंसर सॉल्यूशन ही शॉर्ट थियनि था पहिरियां हिननि खे शॉर्ट कंदासीं पोइ होल पावर पुट कंदासीं 6 ही टेबल 2 ते 12 ते लॻे थी 2 टाइम m पावर 4 माइनस 2 हे 4 पावर आई 2 पावर आहे सबट्रैक्ट थींदो डिवाइड में आहे तंहिंजे करे n क्यूब आहे क्यूब मां 2 सबट्रैक्ट कंदासीं पावर क्यूब माइनस 2 p पावर स्क्वायर आहे ऐं p जे मथां पावर न आहे लिखियलु अंडरस्टूड आहे माना 1 आहे पावर होल स्क्वायर सभिनी जो स्क्वायर कयूं शॉर्ट करे ही m स्क्वायर थी वेंदो 4 मां 2 वियो 2 बचो n 3 मां 2 वियो पावर हिकु बचो हिकु 9 लिखंदा अंडरस्टूड आहे p पावर 2 माइनस 1 माना 1 अंडरस्टूड आहे सभिनी जो स्क्वायर कयूं स्क्वायर ऑफ 2 m स्क्वायर स्क्वायर n स्क्वायर p स्क्वायर आंसर थी वेंदो 4 m पावर 4 n स्क्वायर p स्क्वायर।